ए नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है। असां हिन वक्त नेशनल हाईवे ते मौजूद आहियूं। हिते जी सूरत हाल खां तव्हांखे आगाह था कयूं त अॼु सुबुह सवेरे ई फजर नमाज़ खां पोइ खेबराणी बेले कचे में हथियारनि बंदनि पंहिंजे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंमें खेबर शहर जो रहवासी सलीम वलद जुमूमला गोलियुनि जो खाज बणिजी वियो, जेको मारिजी वियो। खेबराणी पुलिस ऐं खेबर जी मीडिया पुलिस सां गॾु लाशो खणण लाइ कचे में पहुती टीम पहुती त हथियार बंदनि पुलिस जे ऐं मीडिया जे मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें हथियार बंदनि जो अंदाज़ो त लाशो असां तां कढणु न ॾींदासीं। पुलिस जे मथां ऐं मीडिया जे मथां फ़सीदी फायरिंग कई। मुनी कलाक ताईं डारसन में लाशो बचाबंद ते मौजूदु रहियो। हथियार बंदनि जे गोलियुनि जे बारिश में ऐं काफ़ी देर खां पोइ जेको बचाबंद तां जॾहिं ॻोठाणनि खे ख़बर पई, खेबर जे माण्हुनि खे ख़बर पई त सॼे शहर जा माण्हू ॿाहिरि निकिरी आया ऐं उन्हनि जॾहिं मज़ामत कई त हथियारबंद कुझु किन हथियारबंदनि खे प्राइवेट गाॾियूं, वीगो गाॾियूं ऐं कारूं ऐं डारसनूं मज़डाऊं बचाबंद तां खणी वियूं ऐं के माण्हू वरी पके तरफ़ हथियारनि सूदा माण्हुनि जे हुजूम खे ॾिसी पके तरफ़ लथा, जंहिंमें खेबराणी इस्पताल जे लॻोलॻि पीर बख़्श खोसो जे हुड़ी में 3 हथियारबंद ॻोठाणनि वॾी महिनत करे गिरफ़्तार कया ऐं पुलिस हवाले कया। इलाइक़ो तमामु ख़तरनाक हद ताईं सूरत इख्तियार करे वियो आहे ऐं हिते जी इंतिज़ामिया न हुजण जे बराबरि आहे। इलाही अफ़सोस आहे त हिते रोज़ु माण्हुनि जे मरण जो महमूल थी वियो आहे। कचे में ॿेले में सरकारी ॿेले में जेको फॉरेस्ट जो रेंजर आहे मीर हसन शाह, उहो हथ सां माण्हुनि खां पैसा वठी खूनरेज़ी कराए रहियो आहे। कचे में फॉरेस्ट रेंजर मीर हसन शाह ऐं DFO मिली भगत करे माण्हुनि खां पैसा वठी ऐं उन्हनि जे चौंकड़ियूं हवाले करे, सरकारी ज़मीनुनि जे हवाले करे, लखे किरोड़े रुपयनि जा ॿिज छटियल उहे बनियूं उन्हनि प्राइवेट माण्हुनि जे हवाले करे ऐं वॾो खून रेज़ो ते पखिड़े छॾियो आहे। असां आर्मी ऑफ चीफ पाकिस्तान ऐं वज़ीर अज़म पाकिस्तान ऐं चीफ ऑफ सुप्रीम कोर्ट खे आगाह ऐं रिक्वेस्ट था कयूं त हिन ते संजीदगीअ सां नोटिस वरितो वञे ऐं हिन जे पोयां जेके मुख्य किरदार आहिनि, जेके वॾा मोहरा आहिनि, उन्हनि ते फ़ौरन एक्शन खणी उनखे गिरफ़्त में आंदो वञे। ऐं हीअ कब्ज़ा ईअं ख़ाली न थींदा। हिन कब्ज़नि खे ख़ाली कराइण लाइ रेंजर्स जी या आर्मीअ जी मदद तलब करणी पवंदी, तॾहिं वञी हिते अमुन थींदो ऐं इहे कब्ज़ा ख़ाली थींदा। ऐं वॾी महिनत सां ॻोठाणनि 3 हथियारबंद गिरफ़्तार करे पुलिस हवाले कया आहिनि ऐं हिन वक़्तु ॻोठाणा नेशनल हाईवे ते जनाज़ो लाशो रखी एहतिजाज करे रोड खे ब्लॉक करे छॾियो आहे त जेसीं ताईं असांजी FIR न थींदी तेसीं ताईं असां लाशो रोड तां न खणंदासीं। हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ आहे। ही नेशनल हाईवे जी फ़िज़ाई रिपोर्ट असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही हिते जी सूरत हाल आहे। ही माण्हू एहतिजाज सरापा एहतिजाज थी विया आहिनि। ही नेशनल हाईवे मुकमल तरह सां ब्लॉक थी वियो आहे। ही असां तव्हांखे ॾेखारियूं पिया।
त ही क़ौमी शाहराह नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है जेको मुकमल तरह सां ॻोठाणनि बंदि करे छॾियो आहे। त जेसीं ताईं इन जवाबदारनि जे मथां केस दाख़िल न थींदो, FIR न थींदी, तेसीं ताईं असां लाशो रोड तां खणी धरणो ख़तमु न कंदासीं। ही तव्हांखे आगाह पिया कयूं त ही नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे जेको सुबुह सां ई ख़ैबर में हिकु माण्हू कचे में गोलियुनि जो खाज बणिजी वियो, जंहिंजी सुञाणप सलीम वलद जुमन मला जे नाले सां थी आहे। हे नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है जो मुकम्मल तरह से सील थी वियो आहे, ब्लॉक थी वियो आहे। क़ौमी शाहराह बंद है। सुबह साणी सलीम वलद जुमूमला कचे में गोलियुनि जो शिकार थी वियो। असां तव्हांखे आगाह पिया कयूं त सलीम मला वलद जुमूमला कचे में हथियारबंदनि जे हथां क़त्ल थी वियो आहे, जिनजो जनाज़ो नेशनल हाईवे ख़ैबर मोटरवे पाकिस्तान ते रखी एहतजाज कयो पियो वञे, जेको असां तव्हांखे ॾेखारियो। ये क़ौमी शाहराह मुकम्मल तरह से बंद है। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं असांजी क़त्ल जी FIR क़ातिलनि मथां दाख़िल न थींदी, तेसीं ताईं एहतजाज ख़त्म न कंदासीं। तव्हांखे आगाह कंदा त हलूं था ॻोठाणनि सख़्तु मज़ामत करे 3 हथियारबंद भी गिरफ़्तार किया आहिनि।